नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली का रहूं यहाँ अली रज़ा मंगी माया गज़ाला अबड़ो सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस से। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी तुर्क सदर रजब तैयब अर्दगान सां मुलाक़ात बि तरफ़नि लाॻापन ख़िते ऐं आलमी मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। वज़ीर आज़म जो चवणु आहे त ॿिन्ही मुल्कनि विच में मज़हबी ऐं सक़ाफ़ती लाॻापा आहिनि। सस्ती तवानाई लाइ तुर्की सहकार करण जो यकीन ॾियारियो आहे। आलमी फोरम्स ते मुख़्तलिफ़ मामलनि में ॿिन्ही मुल्कनि जो मौक़िफ़ हिकु जहिड़ो आहे। कश्मीर मसइलो हल करण खां सवाइ ॾखण एशिया में अमुन मुमकिन नाहे। तुर्क सदर जो चवणु आहे त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जी कोशिशुनि जी हिमायत कयूं था। पुरअमन ऐं ख़ुशहाल अफ़गानिस्तान ख़िते जे मुफ़ाद में आहे। वज़ीर आज़म जे अनकरा में सदारती महल आमद। तुर्क सदर रजब तैयब अर्दगान वज़ीर आज़म जो आदरभाउ कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मुस्तफ़ा कमाल अतातुर्क जी मज़ार ते हाज़िरी पिणु भरी। सिंध में नए IG पुलिस जे मुक़ररी वारो मामलो। एडिशनल IG ग़ुलाम नबी मेमून ऐं मोहसिन हसन भट्ट जे नाले ते गौर। वफ़ाक़ी एस्टेब्लिशमेंट डिवीज़न मोहसिन हसन भट्ट खे बलुस्तान मां हटाए पाण वटि तलब करे वरितो। IG सिंध पुलिस जो उहिदो ग़ुलाम नबी मेमून खे मिलंदो या मोहसिन भट्ट खे। फ़ैसिलो ईंदड़ 2 ॾींहनि में थियण जो इम्कान। तहरीक इंसाफ़ जे लॉन्ग मार्च में अदालती हुक्म जी भञकड़ी थी या न। सुप्रीम कोर्ट ISI ऐं ॿियनि इदारनि खां रिपोर्ट तलब करे वरिती। लॉन्ग मार्च बाबति लिखत में फ़ैसिलो जारी। IG पुलिस इस्लामाबाद, कमिश्नर इस्लामाबाद, DGIB ऐं DGISI खां हिकु हफ़्ते में जवाब तलब। घरू खाते जे सेक्रेटरी खां पिणु 7 सवालनि जो जवाब तलब कयो वियो। अदालत लॉन्ग मार्च में ज़ख़्मी थियलनि, गिरफ़्तार ऐं अस्पताल में दाख़िल थींदड़ मुज़ाहिरीन जा तफ़सील बि घुरी वरिता। फ़ैसिले में एहतिजाज ऐं धरणे बाबति गाइडलाइंस ॾिनियूं वियूं। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त पुरअमन एहतिजाज करणु हर शहरी जो आईनी ऐं जमहूरी हक़ आहे। हक़ीक़तुनि जी बुनियाद ते तस्दीक़ जी ज़रूरत आहे त अदालत जी ॾिनल हिदायतुनि जी भञकड़ी न थिए। अदालत खे ॾिसणो पवंदो त भञकड़ियुनि ते कंहिंजे ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई करे सघिजे थी। जस्टिस यहिया आफ़रीदी जो इख़्तिलाफ़ी नोट। इमरान ख़ान ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई जो फ़ैसिलो। जस्टिस यहिया आफ़रीदी पंहिंजे इख़्तिलाफ़ी नोट में चयो आहे त इमरान ख़ान ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई लाइ घणो मवाद मौजूदु आहे। PTI चेयरमैन आम चूंडुनि जी तारीख़ जे ऐलान ऐं असेंबली टोड़ण लाइ हुकूमत खे ॾिनल 6 ॾींहनि जी डेडलाइन ताईं पुठिते हटिजी वियो। इमरान ख़ान जो चवणु आहे त हीउ मुल्क लाइ फ़ैसिलाइतो वक़्तु आहे। इंसाफ़ जी जंग आहे। इन जिदोजहद खे सियासत न पर जिहाद सम्झियो वञे। हुकूमत कोशिशि करे रही आहे त माण्हुनि खे ड्रेजारियो वञे। माण्हुनि ते गोलियूं हलाइण जो मक़सदु डप पखेड़णु हो। जेके शेल्स दहशतगर्दनि ते इस्तेमालु कया वेंदा आहिनि उहे ई मार्च में इस्तेमालु थिया।